जेकॾहिं चई तो क़ुरान आहे त पोइ क़ुरान तो चवे वल्लज़ी बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। अल्लाह ताला फरमाए थो तो मोहम्मद सच जो पैगाम वठी आयो हो, अबू बकर उन सच जे पैगाम खे क़बूल कयो। उलाइका हुमुल मुत्तक़ून, ये मुत्तकी थव। अल्लाह ताला फरमाए थो मा कान मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाह वरदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। ओ शिया या त क़ुरान ता हथ खणो पवंदी या त पंहिंजे मज़हब ता हथ खणो पवंदी। सुवाल ई नथो पैदा थिए त कपा ऐं बाहि गॾु हलनि, सुवाल ई नथो पैदा थिए त शियो क़ुरान गॾु हलनि। शियो क़ुरान खां धारा, क़ुरान शिये खां धारा। अल्लाह जो कसम आहे क़ुरान अहले सुन्नत सां गॾु आहे, अहले सुन्नत क़ुरान सां गॾु आहे। तरीक़ो त कढी ॾेखार मूंखे कहिड़ी आयत ते तुंहिंजो अमल आहे। अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं मां क़ुरान पढ़ां थो, मां साबित थो कदे हिकिड़ी आयत जो शियो इनकारी आहे। सुवाल ई नथो पैदा थिए जो शियो हुजे वरी क़ुरान ते हुनजो ईमान हुजे, थी नथो सघे पियो, कतई न थी सघंदो। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ मुस्लमान, मुंहिंजा मिठड़ा हे सहाबनि जा दुश्मन कोन थिया। मुंहिंजो नुक़्तो यादि करे छॾिजां, मां तोखे ॿुधाए थो, फ़िलहाल तूं सस्पेंस में पइजी वे, परेशान थिए त छा थो मुफ़्ती चवे। इहे सहाबा जा दुश्मन न आहिनि, अज़ली मुंहिंजे महबूब मुहम्मद जे पैगाम जा दुश्मन। जेकॾहिं सहाबा खे मञणो थो पए त पोइ इस्लाम खे मञणो थो पए। सहाबा असांखे खणी ॾेखारियो त हे क़ुरान मुस्तफ़ा वारो आहे। अबा इहो क़ुरान कंहिंजे हथां मिलियो त उहा सहाबनि किरामनि जे हथां। ॾाढे जो कंहिंजे हथां मिलियो? ज़ोर सां चओ, कंहिंजे हथां मिलियो? सहाबा जे हथां मिलियो न साईं। अली हक़ ते हो न हक़ ते? ॾाढे जो नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाता अल हक़्क़ु मालियन वल अलिय्यु मा हक़। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मुंहिंजो अली हक़ ते आहे, हक़ अली सां गॾु आहे। न को अली हक़ खां जुदा आहे, न को हक़ अलीअ खां जुदा आहे। अली ऐं हक़ पाण में लाज़िम मलज़ूम आहे। अदा जेकॾहिं तुंहिंजो इहो ईमान आहे त मां ॾिसण थो चाहियां केरु थो चवे अली हक़ ते आहे, केरु थो चवे अली सां हक़ गॾु आहे। जेको चवे थो हथ मथे खणे त सही बंदि सां पोयां बुज़ुर्गनि खे हथ नथो मां खणाए, सभु बुज़ुर्ग असांजा रहबर आहिनि, पेशवा आहिनि। इहे त असांखे दुआऊं पिया कनि तो तॾहिं असीं ॻाल्हाए पिया सघूं। अवां अॼनि खां उहो पुछां थो पियो अवां जो छा अक़ीदो आहे? अली हक़ ते आहे, हक़ अली सां गॾु आहे। हाय हाय, खिलाफ़त वारा 2.5 साल निहार त अली अबू बकर सां गॾु आहे। वरी मुजाहिदा हज़रत अमीर उमर जे खिलाफ़त जा 12 साल निहार, सुभान अल्लाह। वरी हज़रत अली 12 साल हज़रत उमर सां गॾु आहे। वरी उन खां बाद में सोहणे उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो दौर थो अचे त सोहणो शेर ख़ुदा हज़रत उस्मान सां गॾु आहे। कंहिं माण्हू पुछो अली जी अबू बकर जे दौर में जंगियूं लॻियूं, काफ़रनि सां मुल्क तौसी थियो, वसी थियो, वॾो थियो। हज़रत उमर जे दौर में एतिरियूं रियासतूं वधियूं जंहिंजी हद कान्हे का। हज़रत उस्मान जे इब्तिदाई दौर में भी इस्लाम जी तौसीअ थी, इस्लामी रियासत वधी। प्यारा अली तारीख़ शाहिद आहे, अखियुनि ॾिठा शाहिद मौजूद आहिनि। जॾहिं लाकूं तूं कुर्सी ते वेठो आहे रुगो जहिड़ो ई जहिड़ो सो बि पाण में छो? अबू बकर उमर उस्मान अली जे दौर में काफ़रनि सां लड़ायूं, इस्लामी रियासत वसी थी। तुंहिंजे दौर में पंहिंजी पाण में लड़ाई, मुस्लमान सां पियो मारे। छा सबब आहे?
कुर्बान शेरे खुदा जे ज़ात ता बरकाता जेके नबी करीम लक़ब जे अन मदीनतुल इल्म वालियुल बाबहा मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म जो शहर आया अली उन जो दरवाज़ो आ उन जो जवाब को जवाब ला जवाब हुंदो हज़रत अली मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जवाब ताजर अदा सबब ही आ त अबू बकर जेड़ो खलीफो हो मां अली जेड़ो हुन जो मुशीर हुयोसे उमर जेड़ो खलीफो हो मूं जेड़ो हुन जो सलाहकार हो उस्मान जेड़ो खलीफो हो मूं अली जेड़ो हुन जो सलाहकार हो पो छो न इस्लाम जूं हदूं वसीउ थींदियूं वेंदो बदकिस्मतिया जो मां खलीफो थियो आहियां अहां जहिड़ा मुंहिंजा खलीफ़ा ऐं मशहूर मुंहिंजा मुशीर थिया हो इन जे करे अहां जी कोता हिन जे करे पंहिंजी पाण में लड़ाई आहे जे अबू बकर उमर उस्मान जहिड़ो खलीफ़ो हुजे ऐं मूं जहिड़ो सलाहकार हुजे त इस्लाम जो झंडो बुलंद हूंदो आओ या न हाणे त चओ सुभान अल्लाह हाणे भला हिकिड़ो वरी चओ त मज़ो अचे मिठे मोहम्मद जा चारई यार दिली मिठे मोहम्मद जा चारई यार दिली अबा बकर उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा